अस्सलाम वालेकुम। अॼु जेको नौजवान असां सां स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं साईं जमशेद जोखियो। साईं जा केतिरा ई हवाला आहिनि, पाण मुख़्तलिफ़ सर्विसिस में रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में रहिया आहिनि, ख़ासि तौर ते अदबी ज़ौक़ रखनि था, पढ़नि था, लिखनि था। ऐं अॼु जो नौजवान इंतिहाई मयारी पढ़े बि थो ऐं इंतिहाई मयारी लिखे बि थो। जमशेद उन्हनि नौजवाननि मां आहे जिन जो ईअं खणी चइजे त नज़र जेका आहे ख़ासि तौर ते उहा सिंधी अदब ते बि आहे। उन्हनि खे ख़बर आहे त तनक़ीद छा आहे ऐं जेको अॼुकल्ह कहाणीकार लिखे पियो उहो छा आहे, नाविल निगार छा पियो लिखे। इंतिहाई ॿुधाईंदे मूंखे फ़ख़्रु महसूसु थींदो त जमशेद खे सिंधी अदब में मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते उबूर हासिलु आहे। जमशेद, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सिंधी अदबी बोर्ड खां अमी वाक़िफ़ु आहियो, क़ौमी इदारो आहे, तव्हां सभिनी जो इदारो आहे, नौजवाननि जो इदारो आहे। सिंधी अदबी बोर्ड जो असां जॾहिं शुरूआती सफ़र ॾिसूं था 1940 खां 1950 में, जॾहिं अदबी बोर्ड जी हैसियत में अचे थो ऐं हुनजा फाउंडर्स जेके आहिनि साईं जी एम सैयद, मीरा मोहम्मद शाह ऐं उनखां पोइ कासमी साहिब जहिड़ा माण्हू हुन में रहनि था, ग्रामी साहिब जहिड़ा माण्हू रहनि था, मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़ा माण्हू रहनि था, पीर हुसामुद्दीन राशिदी साहिब जहिड़ा माण्हू रहनि था। पर हिकिड़े वॾो सफ़रु वरी तालिबुल मौला साहिब जो रहे थो, 27 साल पाण चेयरमैन आहिनि। साॻियो तसलसुल साईं जमील साहिब वरी पोइ हुन बोर्ड जा चेयरमैन रहनि था। हींअर मौजूदा चेयरमैन बि साईं सईद ज़मा आतिफ़ साहिबु आहिनि। तव्हां वॾी ज़माने खां पढ़ो पिया। साईंअ जे हिकिड़े दौर में, हिकिड़े नंढे पीरियड में 190 किताब छपिया आहिनि, जिन में इहे रिसाला शामिल आहिनि जिन ते तव्हांजी नज़र आहे, ख़ासि तौर ते महिराण, सरतियूं, गुल फुल। गुल फुल तव्हां असां नंढपण खां पढ़ूं पिया। सरतियूं रिसालो हुजे, महिराण हुजे, या 190 किताबनि जो छपिजणु, मार्केट में पहुचणु, मयारी अदब छपिजणु, इन सॼे सिस्टम खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, थैंक यू सो मच जिब्रान। सिंधी अदबी बोर्ड जेको आहे सॼे सिंधी मुआशरे में, असांजी अदब जी दुनिया में हिकिड़ी वॾी ग़नीमत आहे। अदब जेको आहे उहो मुआशरे जो आईनो आहे। असांखे अदब जे थ्रू पंहिंजे मुआशरे जी मुख़्तलिफ़ पहलुनि, मुख़्तलिफ़ डायमेंशन्स जे बारे में ख़बर पवंदी आहे। अदबी रवैया, माण्हुनि जो मुआशरे में उथणु वेहणु, उन्हनि जी सोच, उहो सभु कुझु असांखे अदब जे थ्रू ई ख़बर पवंदी आहे। जीअं त तव्हां ॻाल्हि कई साईं जी, साईं सईद ज़मा आतिफ़ साहिब जी, कुझु माण्हू जिब्रान इदारा थींदा आहिनि, इदारनि में माण्हू हूंदा आहिनि, पर कुझु माण्हू इदारा थींदा आहिनि, दे आर देम सेल्स इंस्टीट्यूशन्स। सो साईं जो शुमार बि नो डाउट उन माण्हुनि में आहे जेके ख़ुदि हिकिड़े इंस्टीट्यूशन्स जिन खे ॾींहं राति 24 घंटा उन इदारे खे तरक़ी, उन इदारे खे प्रोडक्टिव बनाइण में उन सोच में गुज़रंदो आहे। उनजो एम, ऑब्जेक्टिव, मोटिव इहो ई हूंदो आहे त हीअ जंहिं इदारे में असां आहियूं, जंहिं इदारे जी मनसब ते असां आहियूं, इन इदारे खे अॻिते खणी हलणो आहे, इन जी ग्रोथ रेट खे, इन जे एम्प्लॉइज़ खे इनकरेज करिणो आहे। ऐं ॿियो, मयारी कमु, प्रोडक्टिव कमु हिकिड़ो असांखे मुहैया करिणो आहे, क्वालिटेटिव। छो अॼुकल्ह क्वालिटी ते वॾो तव्हां ॾिठो आहे, मुख़्तलिफ़ बदकिस्मती सां ॿियनि इदारनि में क्वालिटी खे ॾाढो कॉम्प्रोमाइज़ थो कयो वञे। सिंधी अदबी बोर्ड जेको आहे हिन वक़्तु जीअं पोज़ीशन में आहे, असां बिना कंहिं शक जे उनखे असां अॻिते हली हिकिड़ो रोल मॉडल, हिकिड़ो एग्ज़ैम्पलरी तौर ते बि ॿुधाए सघूं था त हीअ इदारो जेको आहे सिंध जो तमामु मयारी इदारो आहे। ऐं हिन इदारे जेको आहे पंहिंजो रिवाइवल कयो आहे। रिवाइवल वॾी शइ आहे, माना हेठि किरणु त ठीकु आहे, पर हेठि किरी वरी मथे उभरणु, असल में उहा शइ असुलु जेको आहे मेटल आहे इंसान जी, इंसानी मुआशरे जी। छो जो इदारे खे हलाइण बि अञा मां चवंदुमि त सवलो आहे, पर इदारो जेको हेठि आहे उनखे मथे खणी अचणु इहो तमामु वॾो टास्क आहे। ऐं साईं अल्हम्दुलिल्लाह, साईं असांखे फ़ख़ुरु आहे वॾो, असांखे मतिलबु असां नौजवान, असां नस्ल जेको आहे, हींअर जेका जनरेशन आहे, असां फ़ख़ुरु था महसूसु कयूं त साईं जहिड़ा माण्हू हिन इदारे खे अॻिते खणी आया, न सिर्फ़ु अॻिते खणी आया, पर उन्हनि खे पूरी तरह रिवाइव कयो अथऊं ऐं क्वालिटेटिव ऐं जेको आहे प्रोडक्टिव कमु बि उहो असांखे फ़राहम कनि था। सो इहा असां लाइ बाहिसे फ़ख़्रु आहे तमामु। जमशेद, अॼुकल्ह जो नौजवान जेको आहे ख़ासि तौर ते टेक्नोलॉजी ते तमामु घणो उबूर रखे थो। तव्हां टेक्नोलॉजी सां बि लाॻापियल आहियो, केतिरा ई किताब तव्हां PDF फॉर्म में बि पढ़ो था, डाउनलोड कयो था। साईं जिन जो हिकिड़ो ख़्यालु आहे जंहिं ते कमु तमामु तेज़ी सां पियो हले, त सिंधी अदबी बोर्ड जा जेके बि किताब आहिनि उनखे PDF फॉर्म में रखी ॿिन्ही वेबसाइट्स ते रखियो वञे त दुनिया जी कंहिं बि कुंड कुछ में आसानी सां उनखे डाउनलोड करे सघिजे, पढ़ी सघिजे। ॿियो, ऑडियो बुक्स ते हींअर असीं कमु पिया कयूं त जेके माण्हू वक़्तु नथा ॾेई सघनि, किताब नथा पढ़ी सघनि, त उहो ट्रैवल में बि पंहिंजो किताब ॿुधी सघनि था। इन नज़रिए खे मां कीअं था ॾिसो? जिब्रान, हीअ दौरु आहे ग्लोबल विलेज जो। ग्लोबलाइज़ेशन जे करे बॉर्डर्स जो जेको कॉन्सेप्ट आहे, तसवुरु आहे,
उहो ख़तमु थी चुको आहे। ॾिसो न, एप्पल फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो कंपनी आहे अमेरिका जी, उहो असेंबल थी थी चाइना में। सो हाणे इहो दौरु, हिन दौर जी तक़ाज़ा आहे त असांखे PDF फॉर्म में बि मिले, जंहिंमें असांजी एनर्जी टाइम जेको आहे घटि कंज्यूम थिए ऐं असांखे उहा ई शइ मयारी जेका आहे असांजे हथनि में बि हुजे। त बेशक बिलाशुबा असां इहो चऊं था त साईं जो इहो क़दम बि इनक़िलाबी क़दम आहे। मां लफ़्ज़ इस्तेमालु कंदुमि ॿीहर, इनक़िलाबी क़दम आहे, रिमार्केबल, रेवोल्यूशनरी। छो जो अगरि इहे शयूं एतिरियूं आसानी सां असांजी नौजवान नस्ल खे इहा मिलंदी ऐं उहे हिकिड़े बटण जे दॿाइण सां उन्हनि खे किताबनि जी फ़ुर्सत में किताब मिली वेंदो, PDF ते मवाद मिली वेंदो, त इहा हुन लाइ बि इनकरेजिंग बि आहे, हुन लाइ बि आसानी आहे ऐं ईअं थियण बि घुरिजे। असांजे सिंधी अदब में ख़ज़ानो आहे हिकिड़ो, ऐं जेको अञा एक्सप्लोर न थियो आहे, पूरी तरह एक्सप्लॉइट न थियो आहे। हाणे इन टेक्नोलॉजी बदौलत उहो एक्सप्लॉइट बि थींदो, इहो एक्सप्लोर बि थींदो, इहो हिकिड़ो। ऐं ॿियो हिन जो वॾो फ़ाइदो इहो आहे त हिकु त इहो हिन दौर जी तक़ाज़ा आहे, ॿियो त इहो ईंदड़ जेकी जनरेशन्स ईंदियूं, यानी ईंदड़ जेको दौरु ईंदो, उन लाइ बि इहो सम्झो प्रिज़र्वड आहे ईंदड़ 100 और 1000 ईयर्स ताईं इंशाअल्लाह। अच्छा जमशेद, तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि में रहिया आहियो, तव्हां पाण फेडरल डिपार्टमेंट में रहिया आहियो इस्लामाबाद में, उनखां पोइ तव्हां गवर्नमेंट ऑफ सिंध सां बि लाॻापियल रहिया आहियो, मुख़्तलिफ़ प्राइवेट सेक्टर्स में बि तव्हां रहिया आहियो, सिंधी अदबी बोर्ड जी इमारत बि तव्हां ॾिठी, जी जी। उन सॼी इमारत ते मुख़्तलिफ़ आलिमनि जो कलाम मनसूब थियल आहे। इन इमारत खे ॾिसी अव्हां छा चवंदो, जॾहिं त इहो हिकिड़ो ख्वाबु आहे साईं मौजूदा चेयरमैन सईदुज़मा आतिफ़ साहिब जो, जेको हींअर पंहिंजी ताबीर ॾांहुं पियो वञे? माशाअल्लाह, मां जॾहिं इमारत खे ॾिठो त इमारत इटसेल्फ जेको आहे न हिकिड़ो वॾो पैगाम थी ॾिए त माना हीअ इदारे जी ख़िदमतूं केतिरियूं तमामु वॾियूं आहिनि। हिन इदारे तमामु घणो कुझु ॾिनो आहे ऐं हिन इदारे असांजी सिंध जी अदब खे प्रिज़र्व करे रखियो, हिन इदारे असांजी सिंधी अदब खे फ्लॉरिश कयो, उनखे नॉरिश कयो आहे। इहे इमारतूं जेके अॼु साईं सईदुज़मा साईं आतिफ़ साहिब जे अंडर जेको आहे रेनोवेट थियो आहे ऐं थियण बि खपे। हिननि इदारनि खे ही असांजे कल्चरल ऐं हिस्टोरिकल ऐं जेको सोशल जेको असांजी हिस्टोरिकल जेको बि असांजो लाइफ जा एस्पेक्ट्स आहिनि, ही इदारे उन शइ जो बुनियादु आहे। इंसान जो बुनियादु उन जो मुआशिरो, उन जो तारीख़, अदब ऐं कल्चर इहो हर इंसान जे मुआशिरे जो। असांखे छो न वेस्ट जेको आहे छो अॻिते आहिनि, या जेके ॿियूं जेके तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि उन्हनि जो ऐं असां में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे? बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त हुननि पंहिंजे अदब खे, तारीख़ खे, कल्चर खे प्रिज़र्व कयो आहे। हाणे असां वटि बि मौक़ो आहे। साईं जहिड़ा माण्हू जॾहिं आया आहिनि त इहे रोशनी जी हिकिड़ी किरण आहिनि ऐं असांखे, मां ॿीहर दोहराईंदुसि त असांखे फ़ख़ुरु आहे वॾो त साईं जहिड़ा माण्हू हिन इदारे खे लीड था कनि, न सिर्फ़ु लीड था कनि, सभिनी मुलाज़िमनि खे ऐं उन्हनि जे कम खे अॻिते खणी हलनि था, मौक़ो फ़राहम कनि था सभिनी खे। माना एॾा सपोर्टिव, एॾो माना एतिरो उन्हनि खे ख़्यालु आहे जो इदारे जी जेका इमारत आहे उहा ॿाहिरां ॾिसंदे हिकिड़ो आम माण्हू लेमैन बि ॾिसंदो उहो सम्झी वेंदो त बेशक इन इदारे जो जेको लीडर आहे उहो को आम माण्हू न आहे, उहो वाक़ई उहो जुस्तजू जिदोजहद जो अलमबरदार आहे। छो जो इदारे जी इहा इमारत जेका रेनोवेट थी आहे उन ते जेको मुख़्तलिफ़ कमु थिए पियो ऐं जेको थींदो, इहो इट सेल्फ ई वॾी शायदी थो ॾिए त बेशक हिते को हिकिड़ो लीडर हिते मौजूदु आहे ऐं जंहिं न सिर्फ़ु इदारे जो ख़्यालु रखियो पर क्वालिटेटिव वर्क ऐं मतिलबु जेको क्वालिटी वर्क आहे उहो बि फ़राहम कयो मुआशिरे खे। जमशेद, तव्हां रिसर्चर आहियो ऐं तव्हां रिसर्च बि कयो था। साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जो ख़्यालु आहे त इदारे में हिकिड़ी लाइब्रेरी क़ाइमु कई वञे, रिसर्च लाइब्रेरी ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां, ऐं प्लस में उते दुनिया जो जेको बि लिटरेचर आहे उते मौजूदु हुजे, जेको रिसर्चर अचे थो उनखे फ्री ऑफ कॉस्ट मटीरियल प्रोवाइड कयो वञे ऐं बेनज़ीर भुट्टो हॉस्टल क़ाइमु कई वञे त जेके स्कॉलर रिसर्चर्स सिंध सां तालुक़ु जंहिंजो आहे या पाकिस्तान सां या मुल्क खां ॿाहिरां जेके रिसर्चर्स अचनि था उन्हनि खे हिकिड़े शॉर्ट टाइम पीरियड लाइ फैसिलेट कयो वञे, इन नज़रिए खे मां कीअं था ॾिसो? मां बिल्कुलु पंहिंजे जिब्रान फुल श्योरिटी सां तव्हांखे ॿुधायां थो। मां इस्लामाबाद, लाहौर ऐं कराची जे इदारा बि असां ॾिठा आहिनि। तालिब इल्म जी हैसियत सां, स्टूडेंट जी हैसियत सां असां घुमंदा रहंदा आहियूं। इहा जेका सिर्फ़ु सोच आहे जंहिंजी तव्हां हाणे अकासी, इहा सोच बि किथे नथी मिले त स्कॉलर्स खे फैसिलिटेट कजे। स्कॉलर्स खे, मां ख़ुदि हिन वक़्तु जेको आहे MPhil जो शागिर्दु आहियां
सो मां इहा शइ कंहिं बि इदारे में न ॾिठी आहे त स्कॉलर्स जेके कमु था कनि, जेके मर्द मुजाहिद वेही करे ॾींहं राति हिकु करे महिनत करे सर्च करे पुराणी अदबियात मां ख़ज़ानो कढनि था, महिनत कनि था, पंहिंजो ब्लड एंड स्वेट ॾियनि था, त उन्हनि जी कंहिंखे बि माना एतिरी न आहे जेतिरी हिन इदारे पहिरियों भेरो असां ॿुधो आहे। ऐं मां सम्झां थो त इहा हिकिड़ो तमामु ख़ुशाइंदा, तमामु रिमार्केबल एंड आउटस्टैंडिंग कमु आहे। ऐं रिसर्च जेका आहे, अॼु जो जेको शागिर्द आहे तालिब इल्म आहे, उहो इहो ई डिमांड थो करे त मां ॿाहिरियों अदब बि पढ़ां, मां ॿाहिरें अदब खे ॿाहिरीं क़ानून पढ़ां, ॿाहिरियों जेके इल्म पढ़ां, ॿाहिरीं दुनिया जी शयूं पढ़ां, उनजो ज़हन अहिड़े नमूने उनजी इंस्टिंक्टिवली अॼु जो ॿार जी जेका नशो नुमा थी थिए उहा इहा ई रिसर्च बेस ते थिए त मां ॿाहिरियों अदब बि पढ़ां, अक्रॉस द बॉर्डर मां ॿाहिरि बि ॾिसां, ॿाहिरि छा थो पढ़ायो वञे, ॿाहिरि कहिड़ो इल्मु थो पढ़ायो वञे, उहो घणो उन तरफ़ मोटिवेट थो थिए, उहो अपीलिंग आहे उन शइ लाइ। त बिल्कुलु इहो साईं जो क़दम जेको आहे इहो बि इनकलाबी क़दम हूंदो। ऐं हिकिड़े जॾहिं स्कॉलर ईंदो हिते ऐं जॾहिं उहो माहौल ॾिसंदो, उनखे जॾहिं असां फैसिलिटेट कंदासीं, हीउ इदारो उनखे फैसिलिटेट कंदो त हू तमामु कंफर्टेबली कमु कंदो। ऐं जिते उहो प्रोडक्ट जेतिरो उनजो ग्रोथ रेट आहे, उहो ग्रोथ रेट उनजी प्रोडक्टिविटी में बि इज़ाफ़ो थींदो, छो जो पाण उहो कंफर्टेबल हूंदो। त हीउ इदारो हमेशह ईअं ई सुरखुरू रहे, ईअं ई हमेशह अॻिते जेको आहे कमु कंदो रहे। साईं ईअं ई असांखे जेको आहे माना असांजी इन मनसब ते अलाह ताला उन्हनि खे क़ाइमु दाइमु रखे। ऐं असांजो जेको नौजवान आहे, ईंदड़ नस्ल आहे जेका, उहा हिन अज़ीम इदारे मां फ़ाइदो हासिलु कंदी रहे। इहो ई मुंहिंजो पैगाम आहे त इन इदारे मां घणो कुझु नौजवाननि खे मिली सघे थो ऐं मिलंदो रहंदो इंशाअल्लाह। वॾी महिरबानी वक़्तु ॾियण लाइ। थैंक यू सो मच।